जाना कुर्बानी पे करा कुर्बानी। हाँ बस ज़िंदगी पूरी चक्कर ये करायो। हाँ पहिरीं तो गोश्त मोकिलियो न उहो ॿिए कंहिंखां वठी मोकिलियो हींअर त किलो खनि मोकिलियो किलो खनि पर बिरयानी ठाहिजे ईअं न फ्रिज में रखी छॾी। हा आउं बि ईअं कंदो कुर्बानी करे गोश्त जेको असां फ्रिज में रखी छॾींदुसि। हा ॿियो ॾींदुसि कंहिंखे कोन तोखे किलो खनि मोकिलींदुसि बसि पोइ थोरो थोरो करे पिया खाईंदासीं। आयो ग़रीब ते को ॾेई छॾींदासीं पोइ हाणे ॿियो छा कंदासीं ॿियो सभु रखंदासीं छा आहे बाबा। बिरयानी मोला रखिजांइ ईंदी जेकी पार्टी छितो थी छा बाबा बिरयानी असां पंहिंजी घर जी बिरयानी ठाहिराए ख़ैरात कई आहे छा मूं बिरयानी थो खाए चरियो त कोन थी बिरयानी खारायो हुनखे पाण पंहिंजी पसंदि चई हिकिड़े छा आहे बाबा। सुबुह ईद नमाज़ पढ़ी सिधो आउं तुंहिंजे दर ते ईंदो नाश्तो बि तोड़ अची कंदो। छो बाबा तूं मुंहिंजो माइट आहीं मिट आहीं मामे जे पुट चाचे जे पुट जो नाश्तो अची मूं वटि धोई वञे होटल ते कजे वञे तुंहिंजो डाके न हाणे तुंहिंजो ॿकिरो हलाल करणो हुन लाइ कासाई वठी ईंदो यार। कासाई हा। अरे यार पोइ त तूं माण्हू कम जो आहीं समझ आया न। तोखे ख़बर माण्हू न माल खां अॻु में ढोरनि खां अॻु में कासाई बुक कराए छॾिया आहिनि हा त इन करे आउं सुबुह ॾींहुं परेशान सुठो थो यार करे तो यार कमु तो बिरयानी थो अचे सुबुह ते नाश्तो मूं वटि जेका जेको मसइलो आलम बिंदरो तारक मोटो बराल उहो ग़रीब माण्हू वटि पैसा ला घणा वठंदा सपा थोरा हा बसि थोरो न जो इहो जुगाड़ कराए थोरो तप अंदाज़े में 15,000 ठीकु आहे खुदा जी मार में छेतो थी ईअं छेलो आहे 20,000 15,000 हुनखे ॾियां पोइ फ़ाइदो कहिड़ो जेको हक़ आहे सो वठे इहे 20,000 घणा 15,000 हा ईअं को थोरी को थींदो यार चरियो त कोन्ह थियो ईअं ग़रीब मिसकिन माण्हू को वीचारो को क़ुर्बानी साल में हिकु चकर करे चीज़ वठी जे 15,000 जी ऐं कासाई खे ॾे 20,000 इहो को तरीक़ो थोरी ईंदो आहे बाबा अॻियां माण्हू खे बि ॾिसंदो आहे जेको पंहिंजो हक़ आहे सो वठे न चीज़ मुंहिंजी 15,000 जी 20,000 उहो कहिड़े हिसाब चरियो त कोन्हे 2,000 छॾे 13 बाबा ॾिस 13 ॿेरा कोन्ह थींदा हुनखे 5,000 ॾींदासीं ठीकु आहे न जेको हक़ आहे सो वठे पंहिंजो बसि 5,000 रुपये कुकड़ी जो बच्चो त कोई 5,000 रुपया त खल बि खणी वञे गोश्त बि ॾींदासीं हुनखे जेको हक़ ग़रीब आउं कहिड़ो करोड़पति आउं त ग़रीब आहियां न जेको अमीर माण्हू आहे पैसे वारो हुनखां भले तूं लख रुपया वठे पर ग़रीबनि जो त ख़्यालु करे बाबा ग़रीब तूं घणा ॾींदे आउं 5,000 मथे रुपयो कोन ॾींदो 5,000 तूं ॾींदे हुन में 2,000 आउं कमीशन खयां बाक़ी 3,000 रुपया मांगू थे मथो राज़ी थी ठीकु आहे तूं आंगूठे ठेल कमीशन खणे अरे शादी पियो कराई कुर्बानी ढोर टका कोण तूं कमीशन आंगूठे ठेला थो खणे